सिंधुअ ते धाड़ो, धरती ते धाड़ो, धरती ते धाड़ो, मैदनी वसीलन ते धाड़ो, सिंधुअ ते धाड़ो, सिंधुअ ते धाड़ो, सिंधावी। पोरियत मज़ामत तहरीक पारां कारपोरेट फार्मिंग सिंधु दरिया ते डैम कैनालनि ऐं मैदनिया जी फुलट ख़िलाफ़ गुल सेंटर खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें वॾी तइदाद में कारकुननि, औरतनि, हारियुनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। रैली जी क़यादत पोरियत मज़ामत तहरीक जे सदर एडवोकेट मसरूर शाह, जनरल सेक्रेटरी निसार लिगारी, मरकज़ी अॻवान विरसा पीरज़ादो, दोस्त अली लिगारी ऐं ॿियनि कई। रैली खे ख़िताब कंदे मसरूर शाह चयो त 2023 खां निगरान हुकूमत ऐं हाणे पीपल्स पार्टी सरकार कारपोरेट फार्मिंग नाले में सिंध जी 1000 एकड़ ज़मीन इस्टेब्लिशमेंट ठाहियल कंपनी ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव प्राइवेट लिमिटेड खे ॾिनी आहे। सिंध जूं ज़मीनूं सिंध जे अवाम, ख़ासि करे सिंध जे हारियुनि ऐं पोरियतुनि जी मिल्कियत आहे। खणी पियो इनक़िलाब अचे नए सुबुह जी बाखा का, खणी पियो इनक़िलाब अचे नए सुबुह जी साखा का, खणी पियो इनक़िलाब अचे नए सुबुह जी ताका का, खणी पियो इनक़िलाब अचे मुखन ते मां कजा फुड़ा ऐं महकंदड़ ही महफ़िलूं, मिठाण मेठ माखियूं भरे अखियुनि में चागलियूं, हले अॼु साण सोठड़ा त साण साण है हलियूं, चुरे तो जंग चांद का, चुरे तो जंग चांद का, मोहन तंदूब चुरंदियूं, किरंदियूं किरंदियूं दीवारूं सारियूं, किरंदियूं 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 दीवारूं सारियूं, किरंदियूं। प्रोग्राम की शुरुआत में पोरियत मज़ामत जी कामयाब मार्च जिते अचे पहुता आहियूं वेलकम स्पीच लाइ पोरियत मज़ामत जे मरकज़ी दोस्त कामरेड दोस्त अली के गुजारिश कजे थी त अचे ऐं पंहिंजी वेलकम स्पीच पेश करे। बंदर जा भई त सुखाणिया मसूमो कपर तो कुन करे जीअं माटीअ मंझ मही, एॾो सूर सही निंड न कजे नाखवा। ऐं सिंध जे कुंड कुर्छ मां आयल असांजे अदड़ियुनि भेनरनि ऐं तमामु सिंध जे घण घुरनि सियासी कारकुननि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो। असांजा वकील दोस्त, डॉक्टर, इंजीनियर, असांजूं माऊं भेणूं, उस्ताद, तमामु जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि मां आया आहिनि उन्हनि खे भलीकार चऊं था। पोरियत मज़ामत तहरीक सिंध जे हर मसइले ते नंढे वॾे ते ही जदोजहद में सरापा एहतजाज हूंदी आहे। सिंध जे वसीलनि जी नीलामी हुजे, डैमनि ते अदावत हुजे गैर कानूनी, ऐं कैनाल हुजनि, ॿेट हुजनि, बहरिया टाउन जहिड़ियूं गैर कानूनी स्कीमूं हुजनि, उन्हनि सभिनि ते पोरियत मज़ामत जी तारीख़ रही आहे त पोरियत मज़ामत सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ सरापा एहतजाज रही आहे, हुकुमराननि जे अख में कंडो रही आहे। पोरियत मज़ामत तहरीक तबक़ाती जदोजहद खां वेंदे क़ौमी ऐं जेके सनफ़ी सवाल आहिनि उन्हनि ते तारीख़ी जदोजहद कंदी रही आहे। साथियो, हीउ हुकुमरान तबिको असांजी सिंध जे वसीलनि तेल, गैस, कोयले खां वेंदे तिमर जे ॿेलनि, टेटी बंदर ऐं बंदरगाहुनि ते राताऊं हणी सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे कारपोरेट फार्मिंग जे नाले में आलमी सरमाएदार खे विकिरो करे रहिया आहिनि। सिंध जो पाणी सिंधु दरिया जो कैनालनि वसीले सुकाए रहिया आहिनि। असां वटि हाणे जियापे जी जंग रही आहे। पीपल्स पार्टी उन्हनि में भाङे भाईवार आहे। पीपल्स पार्टी जे भोतारनि खे जेके वफ़ाक़ी सरकार आहे या पसे पर्दा अस्करी क़ुवतूं आहिनि उहे पोरियत मज़ामत तहरीक उन्हनि सभिनि जी मज़ामत करे थी ऐं सिंधी माण्हुनि सां बीठल आहे। उहे क़ुवतूं आलमी सरमाएदारनि कंपनियुनि खे हितां जा वसीला विकिणी करे ऐं पाण त नाणो कमाइनि था, पर असांजो पोरियत मुआशी ग़ुलामी में वरितो पियो वञे। कारखाननि ते धारी आबादकारी जो कब्ज़ो आहे, सिंध जे ज़मीननि ते धारियुनि जो कब्ज़ो आहे। असांजे माण्हुनि खे फ़सुल नथा मिलनि, फ़सुलनि जो सही अघु नथो मिले ऐं हाणे कैनाल जेके आहिनि उहे ठाहे करे सिंध सुकाई पई वञे। हीअ चवनि था त सिंधु दरिया जो पाणी ज़ाया थो थिए, पाणी ज़ाया कोन थो थिए। असां चऊं था त दरिया जे फ़िक्री वहकरनि खे, दरिया जे फ़िक्री वहकरनि खे वहण ॾियो, न तव्हांजो पंजाब ॿुॾंदो न तव्हांजो KPK ॿुॾंदो ऐं असांजी सरसब्ज़ सिंध सदाईं भिटाई जी सिंध शाद ऐं ते वधायूं था। ऐं
यूथ एक्शन कमेटी जे मरकज़ी अगवान कामड़ हम्स चांडियो के गुजारिश कंदुसि तो अचनि ऐं हिन रैली के खिताब कनि। कामड़ हम्स चांडियो। पार्टी जेका एस्टेब्लिशमेंट जे चवण ते सिंध जी ज़मीननि जो सौदो कयो आहे, तव्हां जॾहिं हिननि जा पेरा खणंदव त उहे पेरा उहे पिंडी जे हुक्मराननि ॾांहुं वेंदा। ही त उन्हनि जा एजेंट आहिनि, ही त उन्हनि जे सौदो कंदड़ आहिनि। तव्हां ॾिसो त मोरे जे अंदरि जेको ही ज़िया लंजार ऐं पीपल्स पार्टी जेका पीपल्स पार्टी चवे थी त आउं सिंध जे अदीबनि खे बि चवंदुमि जेके चवंदा आहिनि त पीपल्स पार्टी जमहूरी हुक्मरान जमहूरी जमायत आहे ऐं जमहूरी हुकूमत आहे, पर हे जमहूरी हुकूमत न आहे। ही ज़िया जी आमरियत खां वधीक सिंध में पीपल्स पार्टी जे रूप में हिकु आमरियत आहे। हू दहशतगर्द सरेआम मीडिया जे थ्रू ॿुधाइण थो चाहियां त जेको मोरे में वाक़ियो थियो हुयो उन जा फोटेज सॼी सिंध ॾिठा आहिनि, सिंध जे वकीलनि ॾिठा आहिनि। सरेआम दहशतगर्द उहे जेके ग़रीब पोरियत जेके हारी हुया, उहे जेके एहतिजाज कंदड़ हुया जिन ते ही हथियारनि सां हमिलो करे रहिया हुआ, उहे ज़िया जा दहशतगर्द आहिनि। उहे ज़िया लंजार जा दहशतगर्द सरेआम मोरे में अॼु बि पुलिस जी सरपरस्ती में माण्हुनि जे घरनि ते रेड कनि था। उहे केरु आहिनि? उहे हिकिड़ो वॾेरो आहे। छा सिंध जूं अदालतूं हिते ख़ामोश आहिनि? छा सिंध जा इदारा ख़ामोश आहिनि? छो ही सिंध जा शहीद आहिनि, रुॻो लिगारनि जा न आहिनि, पर सिंधी क़ौम जा शहीद आहिनि। हिननि खे सिंधी क़ौम ऐं दरिया जो शहीद चवणु खपे। सिंध वासियो, ही जेके पीपल्स पार्टी जा हुक्मरान आहिनि, ही जेके रियासत जे चवण ते सिंध जी पुरअमन जिदोजहद जेका सिंध जी अमन जेका जिदोजहद हुई, जेका दरिया जी जिदोजहद हुई, जेका बबरेले में जेको सिंधी माण्हू पुरअमन नमूने सां वेठा, उन्हनि जे उन जिदोजहद खे ख़तमु करण जे लाइ हिननि मोरे में सरेआम दहशतगर्दी कई। असां चीफ जस्टिस ऑफ सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था कयूं त बाबा इन जो नोटिस वठो, इन जो नोटिस वठो। ही जेको हेॾो वॾो क़त्लेआम थियो आहे, अलाए केतिरा माण्हू उते टंगुनि खां माज़ूर लॻा पिया आहिनि। ज़ाहिद लिगारी, इरफान लिगारी जेको शहीद थी वियो, उन्हनि जी एफआईआर नथी काटी वञे, पर ज़िया लंजार जो जेको बंगलो पंहिंजे माण्हुनि साड़ियो आहे, उनजी कूड़ी एफआईआर में सवे पोरियत अॼु बि जेल में आहिनि। पर जेल सुप्रिटेंडेंट नौशर फेरोज़ जो जेल सुप्रिटेंडेंट उन पोरियतनि जी मुलाक़ात करणु नथो ॾे। छो? चए थो ज़िया साहब जो झलियल आहे। ए ज़िया, तोखां अवल हिते जाम बि हुयो, अरबाब बि हुयो, तोखां अवल हिते ज़ियाल हक़ बि हुयो, उहे बि दफ़न थी विया। पर सिंध जे माण्हुनि जिदोजहद कई आहे, मज़ामत कई आहे। हिन तव्हांजे जेको इहो ज़ुल्म ऐं बर्बरियत आहे, उहा हिकु ॾींहुं ख़तमु थी वेंदी। सिंध वासियो, मुंहिंजी धरती जा वारसो, पंहिंजे वतन खे बचाइण जे लाइ, पंहिंजी ज़मीनुनि खे बचाइण जे लाइ, पंहिंजी ज़मीनुनि खे बचाइण जे लाइ सिरनि जा सांगा लाहिणा पवंदा आहिनि। माण्हू त तबई मौत मरंदो आहे, माण्हू त पेट जे सूर में मरंदो आहे, बुखार में मरंदो आहे, पर समाज में उनजी गैरत हूंदी आहे। उहो ई ज़िंदा हूंदो आहे जेको वतन जे लाइ, जेको धरती लाइ, जेको क़ौम जे लाइ शहीद थी वेंदो आहे। उनजी समाज में इज़त हूंदी आहे। बेगैरतनि जी समाज में इज़त न हूंदी आहे, पर बहादुरनि जी इज़त हूंदी आहे। असीं मखदूम बिलावल खे छो था यादि कयूं? मखदूम बिलावल उहो हुयो जंहिं चयो मूंखे पेरनि खां पीड़ियो त मां वतन सां इश्क सां, पंहिंजो धरती जो इश्क सां। शाह इनायत खे छो था यादि कयूं? उहो तारीख़ जे अंदरि उहो शहीद थियो ऐं पंहिंजे माण्हुनि सां बीठो, पंहिंजे वतन सां बीठो। समाज में इज़त गैरतमंदनि खे मिलंदी आहे, पर गद्दारनि खे न मिलंदी आहे। ज़िया लंजार, तुंहिंजी गैरत, तो में गैरत न आहे, तूं गद्दार आहीं, तूं वतन फरोश आहीं। पर लिगारी बिरादरी जा माण्हू, ज़ाहिद लिगारी वतन जो शहीद आहे, दरिया जो शहीद आहे। उहो तारीख़ में ज़िंदा हूंदो, उनजी क़बरुनि ते मेला हूंदा। अॼु मोरे जी सुञाणप, अॼु मोरे जी जेका सुञाणप आहे, साईं राशिद मोराई जे नाले सां सुञाणप आहे। लिगारनि ज़ाहिद लिगारी जे नाले सां सुञाणप आहे, पर ज़िया लंजार जे नाले सां सुञाणप न आहे। उनजे करे सिंध वासियो, पंहिंजी ज़मीनुनि खे बचाइण जे लाइ, पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ, पंहिंजे दोस्तनि जेके शहीद थिया आहिनि उन्हनि जे कानूनी मदद करण जे लाइ सभु गॾिजी निकिरंदासीं, तॾहिं सिंध बचंदी। न त ही पीपल्स पार्टी जा हुक्मरान एस्टेब्लिशमेंट जे चवण ते सिंध में अंदरि खूनी रांदि करे रहिया आहिनि। ऐं रियासती इदारनि खे बि असीं ॿुधाइण था चाहियूं त सिंध जा माण्हू पुरअमन जिदोजहद कनि था, पुरअमन आहिनि। तव्हां हथु वठी सिंध जे माण्हुनि खे तव्हां बलोचिस्तान जहिड़ियूं हालतूं पैदा था कयो। पोइ ही चवंदा आहिनि साईं बलोच
बलोच ॻाल्हियूं नथा कनि असां सां, बलोच ॻाल्हियूं कनि। अॼु जीअं सिंधियुनि सां तव्हां नाजाइज़ियूं कयो था, ईअं ई पोइ सुभाणे जॾहिं सिंधी जॾहिं निकिता त पोइ वरी तव्हांजा नुमाइंदा चवंदा त बाबा ही सिंधी बि ॻाल्हियूं नथा कनि। उनजे करे ॾिसो तव्हीं था हर शइ पिया कयो, सिंध जा माण्हू न पिया कनि। सिंध जा माण्हू कहिड़ो ॾोह था कनि, दरिया लाइ जदोजहद करणु ॾोह आहे, ज़मीनुनि जे लाइ जदोजहद करणु ॾोह आहे, शागिर्द यूनियन लाइ जदोजहद करणु ॾोह आहे, वतन जे लाइ जदोजहद करणु ॾोह आहे। जे इहो ॾोह आहे त असां सिंध जा माण्हू इहो ॾोह कंदासीं। जे इन जदोजहद में सिंधियन नेशनल कांग्रेस के चीफ ऑर्गेनाइजर कॉमरेड मोहिब आज़ाद के गुजारिश कंदुसि। पोरियत मज़ामत के दोस्तन के जस ॾींदुसि जो हिन हेॾे सारे कहरी दौर में ऐं हेॾी सारी घुट ऐं गर्मी में एॾो शानदार एहतजाज जेको रिकॉर्ड करायो आहे। दोस्तो अयाज़ चयो ठाहे को नओ निज़ाम जो चङो चए अवाम, ही निज़ाम आ ख़राब इनकलाब इनकलाब। तो दोस्तो ही सूरत हाल जेका सिंध जे अंदरि दोस्तनि पेश कई, मोरो जे अंदरि बहरहाल इहा सूरत हाल कश्मीर खां वठी कराची ताईं इहा सेम सूरत हाल। किथे माण्हू मारिया पिया वञनि, किथे माण्हू अगवा कया पिया वञनि, किथे एॾी ख़ौफ़ ऐं हरास जी सूरत हाल पैदा कई पई वञे जो माण्हू पंहिंजनि घरनि जे अंदरि, पंहिंजे देश में, पंहिंजनि रोडनि रस्तनि ते हू पंहिंजे पाण खे महफ़ूज़ नथो सम्झे। हुते हिरास में केरु कुझु ई नथो सघे। इहा सूरत हाल हिन दौर में बर्पा थी आहे। पर साइंसी असूल बाप के घणी देर ताईं दबाए नथो रखी सघिजे। सो उन जे करे हिन दौर में माण्हू पंहिंजे ख़ौफ़ खे शिकस्त ॾेई अॻिते निकिरी चुका आहे। हिननि मोरे में जेको कुझु कयो उहो सिर्फ़ु इन जे लाइ त किथे वरी बुबरलो जहिड़ी तहरीक शुरू न थी। इन्हनि इहो इन जे करे कयो जो ही केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ पूरी सिंध उथी बीह रही आहे, वरी किथे इहा उथी बीह न रही। पर इहा हिननि खे ख़्वाम ख़्याली आहे। ही सोचनि था त असां हिन धरती खे फतह करे चुका आहियूं, ही सोचनि था त असां हिन माण्हुनि खे डिॼारे चुका आहियूं। पर इहा इन्हनि जी ख़्वाम ख़्याली ऐं इहा हिन जी बुधलाणा कारवायूं आहिनि जेके असांखे कॾहिं झुकाए नथियूं सघनि, न को असांखे हिननि एहतजाजनि खां रोके सघनि थियूं। असां हींअर अमुन मार्च कयो सिंधियन नेशनल कांग्रेस सखर में, हुते इहा सूरत हाल आहे जो तव्हां सखर खे क्रॉस कंदो ॾींहुं ॾिठे जो बि बख़्तरबंद गाॾियूं पुलिस जा अटाला रोडनि ते बीठा आहिनि, पर कुझु चंद क़दमनि ते परे पासे फुर थी वञे पुलिस नथी अचे। इहा सूरत हाल इन जे करे आहे, इहो कारपोरेट फार्मिंग जी कड़ी आहे हिकिड़ी। जी ये कारपोरेट फार्मिंग लाइ जेके ज़मीननि ते कब्ज़ा करणु चाहिनि था, एतिरो त माण्हुनि खे उते बेज़ार करण जी कोशिशि कनि पिया त जीअं इहे उन्हनि धुरनि खे वेलकम कनि, अचो असांजी जान बचायो, ऐं ही उन आड़ में अची ऐं हुते ज़मीननि ते कब्ज़ो कनि। पर इहे इदारा, इहे ताक़तवर फोर्स जेका आम सियासी कारकुन लाइ तमामु वॾी राकास जेतिरी ॾिसण में थी अचे, पर इहा ख़बर नाहे त हुते जे कुझु शर जेके धाड़ियल आहिनि उन्हनि लाइ छो नाहे, हुते ॿिया तेगो खान तेगाणी जा पालियल जेके भुंड आहिनि उन्हनि जे लाइ छो नाहे, हुननि जे घरनि में छो नथियूं इहे एजेंसियूं वञनि, उन्हनि जे माण्हुनि खे छो नथा मिसिंग कनि। ही हेॾी सारी टैंकनि सां रियासत जेके चवंदा असां ही जेको आहे सॼी दुनिया खे फतह करे, असांखे सभु ख़बर आहे दुनिया में छा थो थिए, हिननि खे इहा ख़बर न आहे त धाड़ियल किथे लिकल आहे।
पर ये इन जे समूरनि हरकतनि खे सुञाणे चुका आहियूं। ही इहो चाहिनि था त माण्हू ख़ौफ़ ऐं हरास में जीअं ऐं असांजी हथ ई हुकुमरानी रहे, पर इहा हाणे घणी देरि ताईं रहण वारी न आहे। इंसान जेके बि आहिनि उहे सम्झनि था त हीअ असांजी धरती आहे, हीअ असांजी माउ आहे। असांजो फ़र्ज़ु आहे त असां हिननि जी तहफ़ुज़ करियो, पंहिंजनि दरियाहनि जी, पंहिंजनि ज़मीननि जी, पंहिंजनि वसीलनि जी, पंहिंजनि जबलनि ऐं झरनि झंगनि जी असां पंहिंजी मालिकी करियो। उन लाइ सिंध उथी बीह रही आहे। हाणे हिननि खे इहो वक़्तु घणो न मिलंदो जो हीअ असांखे दॿाए सघनि ऐं असांखे कुचले करे हेठि करे सघनि। दोस्तो, सभ खां पहिरियां सॼी संगत खे जस्ब ॾींदो, सलाम ॾींदुसि ऐं दोस्त लीगारी घड़ी घड़ी संभरे पियो त आउं माइक फुरियां थो, उन करे आउं पंहिंजी तकरीर खे मुख़्तसर कंदुसि। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान के अगवान कामरेड इकबाल के गुजारिश कंदस अवांजी भरपूर ताड़ीन में कामरेड इकबाल अचे। मुज़ाहिमत तहरीक के क़यादत के मुबारकबाद। कारपोरेट फार्मिंग के खिलाफ़ जेका एहतजाज जे कयो आहे उनजी कम्युनिस्ट पार्टी भरपूर हिमायत थी करे। असल ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु सिंध ते जेका बलार आहे इन जे पुठियां ये पीपल्स पार्टी वारा तो बोलना है, ये तो कठपुतली उर्दू में चवंदा ने कठपुतली है। असल जेको आहे वो आहे वर्दीपोश अशराफिया ऐं वर्दीपोश अशराफिया जेका सिंध में रांदि खेॾी रही आहे, कश्मीर खां वठी कराची ताईं ऐं बदीन खां वठी जैकबाबाद ताईं हीअ जेको रांदि करे रही आहे ऐं नवनि सूबनि जो बि हाणे जेको शोशो आयो आहे, हिन जे पुठियां बि उन्हनि जी इहा आहे त हाणे कोर कमांडर सां सिंध न पियो हले, पोइ हाणे हू ही सूबा ठाहे ब्रिगेडियर सां जेको आहे न उहो सिंध खे हलाइण जी जेका हिननि जी हिकमत अमली आहे। पर असांजे लाइ सिंध जे अवाम जे लाइ इहो असास मसइलो आहे। हिन जे पुठियां पाकिस्तान जी वर्दीपोश अशराफिया हुजे या ट्रांसनेशनल कंपनी हुजनि, असां इन्हनि खे पंहिंजी बदी सां इन्हनि खे शिकस्त ॾींदासीं ऐं सिंध जी धरतीअ ते जेको धाड़ो इहे हणण था चाहिनि, हिननि खे धाड़ो हणण न ॾींदासीं। इन जे लाइ असां हर कुर्बानी ॾींदासीं ऐं कम्युनिस्ट पार्टी अपील थी करे सभु सिंध में सभु तरक़ी पसंद पार्टियुनि खे त गॾिजी कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़, तारीख़ी मुआगन जे ख़िलाफ़, मिनरल्स माइंस एक्ट जे ख़िलाफ़ ऐं ग्रीन इनिशिएटिव जे ख़िलाफ़ असां ॿधी करे निकिरूं ऐं वर्दीपोश शराबिया समेत ही जेका बि ट्रांसनेशनल कंपनियूं आहिनि इन्हनि खे शिकस्त ॾींदासीं। महिरबानी। हाणे आऊं अवामी वर्कर्स पार्टी के अगवान कामरेड ज़िया भट्टी के गुजारिश कंदसि त उहो अचे ऐं पंहिंजो मुख़्तसर ख़िताब करे। अवामी में मोहब्बत पिए सिंध जिए हारी ऐं मज़दूर जिए हारियाणी पुरनूर पोरे अंदर सुबुह ऐं शाम जिए सिंध। साथियों, पहिरियां त अवामी क़यादत मुज़ाहिमत तहरीक के तमामु घणी मुबारकूं हुजनि जो उन्हनि सिंध जे बरंदड़ मसइलनि जे लाइ जेको आहे जो एहतजाजी मार्च कयो आहे। तव्हां सभिनी खे जीअं त ख़बर आहे त सिंध में पहिरियां ई तमामु घणा मसइला हुया। पहिरियां असांजे पेट्रोल ते, असांजे गैस ते, असांजे कोयले ते, असांजे बंदरगाहनि ते अस्करी अशराफिया जो कब्ज़ो आहे। पर हाणे वरी जेके रहियल सहयल शयूं बचियल आहिनि, मिनरल्स माइंस ऐं ॿियो जेको आहे ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीनुनि जी वालार उहे अरब रियासतुनि खे विकिणी करे उतां डॉलर कमाइण चाहिनि था। हितां जा सिंध जा मज़लूम हारी ऐं पोरियत जेके बेज़मीन आहिनि उन्हनि खे ज़मीनूं ॾियण जे बजाए उहे ज़मीनूं विकिणी करे उन्हनि ते पैसो कमाइण चाहिनि था। सो उन जे लाइ सॼी सिंध मुज़ाहिमत करे थी, पोरियत मुज़ाहिमत बि मुज़ाहिमत करे थी। अवामी वर्कर्स पार्टी
उहा बि मुज़ाहमत करे थी ऐं ॿियूं जेकी तरक़ी पसंद तहरीकूं आहिनि पार्टियूं आहिनि उहे बि मुज़ाहमत कनि थियूं। तो ज़रूरत इन शइ जी आहे त गॾिजी सॼी करे हिन जेके बि सिंध जा दुश्मन आहिनि ऐं सिंध दुश्मन मनसूबा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जदोजहद तेज़ कजे ऐं लाज़मी आहे उन जे लाइ पाण में ॿधी ऐं इतिहाद करे असां कामयाबी हासिलु करे सघूं था। आखिर में इन शेर था तो मेरी किस्मत मेरे कदमों में पड़ी है यारो, मुँह तो छोटा है मगर बात बड़ी है यारो, उम्र 2 दिन की हुआ करती है माना लेकिन जीना आए तो ये मोहलत भी बड़ी है यारो। थैंक यू। सीनियर वकील असांजे क़ाबिल एहतराम मोहतरम साईं इंद्रजीत लोहाणो के गुज़ारिश कंदसि अवांजे भरपूर ताड़ियुनि में काचे ऐं पंहिंजो मुख़्तसर ॻाल्हि ॿोल रखे। देश तुंहिंजी राह में जे फुड़ो फुड़ो थी वही वञे, मुंहिंजो नसीब बि ठही वञे ऐं तुंहिंजो कर्ज़ बि लही वञे। मां पोरित मज़ामत तहरीक जे सरवाण साईं मसूर शाह ऐं उन जी सॼी टीम उन जे मरकज़ी उहिदेदारनि डिवीज़नल उहिदेदारनि खे जस ॾियां थो तो जिन अॼु ही शानदार क़िस्म जी सिंध जे अहम इशूज़ बर्निंग इशूज़ ते ही रैली ऑर्गेनाइज़ कई आहे। ऐं खेनि जस ॾियां थो ऐं इन में को बि शक न आहे त सिंध हिन वक़्तु वागुनि जे वर आहे। वागूं जेके आहिनि से वात फाड़े सिंध जे तरफ़ तेज़ी सां वधी रहिया आहिनि। हू सिंध खे गिड़काइण जे लाइ हू जेके पंहिंजूं साज़िशूं करे रहिया आहिनि उहे सिंध खे खाई गबा गबा करण जे लाइ हिकु तरफ़ त सिंध जी वैधानियत खे ख़तरो आहे उनखे टुकड़ा टुकड़ा करण लाइ नवनि सूबनि जो राब अकलायो पियो वञे त ॿिए तरफ़ असांजे पाणीअ ते दाड़ो हणण जे लाइ उहे कैनाल कढिया पिया वञनि जेके फ्लड करण कैनाल हुआ जेके चोलिस्तान कैनाल ऐं ॿियनि कैनालनि खे 24 कलाक वाहे सॼो साल वाहे सिंधु खे दाड़ो हणियो पियो वञे। ऐं टियों जेको आहे सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि उनखे कारपोरेट फार्मिंग जे नाले सां गिड़काइण जे लाइ रोज़ नवां ऑर्डिनेंस पिया ठाहिया वञनि। दोस्तो त सिंध जेका आहे सा हींअर मुकमल तौर ते घेरे मंझि आहे त तारीख़ असांखे तंबे करे रही आहे त अचो त असां सभु गॾिजूं ऐं पुठिते न अचूं। सिंध जा जेके बि तरक़ी पसंद ऐं क़ौम परस्त जेके साथी आहिनि उहे दोस्त आहिनि उन्हनि ते इहा तारीख़ी ज़िम्मेवारी आहे तूं गॾिजनि ऐं गॾिजी जदोजहद कनि छाकाणि जो सिंध खे हींअर तवील जदोजहद जी ऐं हिकु इतिहाद जी ज़रूरत आहे। ऐं ॿिए तरफ़ इस्टेब्लिशमेंट पंहिंजा हवारी छॾे छॾिया आहिनि जेके कॾहिं तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे नाले ते बेवकूफ़ कंदा था वञनि त कॾहिं के ॿियनि इशूज़ ते सिंध जे माण्हू खे बरगलाए रहिया आहिनि। पर असल इहो आहे त हू जेको असांजो असल इशूज़ जेको आहे उन ते हू ॻाल्हाइण लाइ तयार ई न आहिनि। हू सॼो शयुनि खे डाइवर्ट करे रहिया आहिनि ऐं सिंध जूं ज़मीनूं असांजे पेरनि जे हेठां जेके खसियूं पियूं वञनि हली उहे असां कॾहिं बि पंहिंजे धरती तां दरिया तां असां हथु न कंदासीं। न सिंध जो शऊर कॾहिं बि को कारपोरेट फार्मिंग ते का कंप्रोमाइज़ कंदो न ई का इहे जेके कैनाल ठाहिया वञनि था उन ते कंदा। कालाबाग डैम हिकिड़ो मुअल घोड़ो आहे इनखे वरी जारण जे लाइ इहो को प्रेशर ॾिनो वञे ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत जेका आहे सा दलाल हुकूमत आहे जेका पंहिंजी हुकूमत खे तवील ॾियण जे लाइ उहा जेका आहे सा हर क़िस्म जो इस्टेब्लिशमेंट जो ऑर्डर मञे थी ऐं उहे हर सिंध दुश्मन ऑर्डिनेंसनि खे हू पास करे बि जेके असां सिंधियुनि माण्हुनि खे वधीक ग़ुलाम करण जे लाइ असांजा वसीला असांजा दरिया असांजा ॿेला असांजा मैदानात खे फुरण जे लाइ हू जेके साज़िशूं कनि था उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त असां सभु पाण में मुतहिद थियूं ऐं गॾिजी जदोजहद करियूं। ही वक़्तु वफ़ा जो आहे। मां हिकु दफ़ा वरी पोरित मज़ामत तहरीक जे तमामु दोस्तनि खे जस ॾींदसि जिन अॼु ही प्रोग्राम कयो आहे। दोस्तनि खे पोरित मज़ामत तहरीक ऐं अयाज़ जे सिटनि सां सॾु कंदसि असांजे महबूब लीडर कामरेड मसूर शाह खे। अयाज़ चवे थो तूं चओ मां लुछां तूं चओ मां कुछां पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुगो। तमामु दोस्तनि खे गुज़ारिश अॻियां अचो अवांजी भरपूर ताड़ियुनि में पोरित मज़ामत तहरीक जो सदर कामरेड मसूर शाह। बबरलू धरणे खां पोइ सॼो साल गुज़रियल साल कैनालनि जी तहरीक हली ऐं बबरलू ते जॾहिं तारीख़ी धरणो लॻो
पंजाब की स्टैब्लिशमेंट पीपल्स पार्टी सरकार CCI जो इजलास सदाए वक्ती तौर उन्हनि केनालनि का वापस हटिया, पर उते बबलूए ते बि असां हिकिड़ो मुतालबो उथारियो हुयो त केनालनि खे सिर्फ़ु वापस करणु काफ़ी कोन्हे, पर कारपोरेट फार्मिंग जूं ॾिनल जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि खे बि रद्द कयो। पर उन वक़्तु कुझु अहिड़ा माण्हू हुआ बबलू धरणे में जेके चाहिनि पिया त तहरीक हिते ई माठ थिए। उन खां पोइ जंग लॻी पाकिस्तान हिंदुस्तान जे विच में, अहिड़ो माहौल ठाहियो वियो ॼण कारपोरेट फार्मिंग ते ॻाल्हि करणु मुल्क सां गद्दारी आहे, कारपोरेट फार्मिंग ऐं ज़मीनुनि ते ॻाल्हि करणु ॼण रियासत जे ख़िलाफ़ गद्दारी आहे। ऐं हिकिड़ो ख़ौफ़ हिरास पैदा करण लाइ मोरे में 2 क़त्ल कया विया ऐं मोरे जे आम लॻारनि खे शहीद कयो वियो त जीअं सभिनी सियासी कारकुननि खे इहो पैगाम ॾिनो वञे त हाणे केनालनि वारी तहरीक सां हलाई, पर कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां तव्हां वरी न उथिजो। उन वक़्तु ई असां इहो वाइदो कयो हुयो, जॾहिं मोरे में इहो वाक़ियो थियो हुयो त असां मोरे में सभ खां पहिरियां इन हॉस्पिटल सिविल हॉस्पिटल में उन्हनि शहीदनि जो हर मुमकिन मदद कईसीं। उन में असांजा डॉक्टर हुआ, साईं इंद्रजीत हुयो, वकील बिरादरी हुई, असां मोरे ताईं वियासीं, हर मुमकिन मदद कईसीं। ऐं उन वक़्तु ई असां इहो कयोसीं, वचन कयोसीं त हाणे जदोजहद जो ॿियो फेज़ कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ असां शुरू कंदासीं। ऐं पोइ तव्हां ॾिठो त 10 अगस्त ते जॾहिं पीपल्स पार्टी सरकार बग़ैर 30 जूं पूरियूं जेके आहिनि 14 ॾींहं मल्हाइण में लॻी पई हुई, त असां उन वक़्तु जेको आहे 10 अगस्त ते कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ कराची में एहतजाजी कैंप करे इन तहरीक जी शुरूआत कईसीं। उन खां पोइ असांजी लायर सेक्शन कमेटी 11 अगस्त ते हैदराबाद में कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो ऐं पोइ वरी कराची में कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो। उन जे ई सिलसिले में अॼु 7 सेप्टेम्बर ते असां पोरियत मज़ामत तहरीक पारां एहतजाजी रैली कढी। इहो ख़ौफ़ टोड़ चाहियूं था ऐं इहो ॿुधाइण बि चाहियूं था त कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ असांजी जेका जदोजहद हूंदी उहा जारी हूंदी ऐं उन सां गॾोगॾु जेको इहो डैम जो राग हलाए पियो वञे, इन राग खे बंदि कयो वञे ऐं उन बंदि करे उन राग खे सिंधु जा जेके कुदरती वहकिरा आहिनि उहे कुदरती वहकिरा बहाल कया वञनि ऐं ताज़ो माइंस ऐं मिनरल्स जेके पाकिस्तान में लधा आहिनि, जेके कारूंझर में मौजूदु आहिनि, उन्हनि खे फुरण लाइ सिंध असेंबली में अहिड़ो बिल पास कयो पियो वञे जंहिंसां सभु जेके तेल ऐं गैस ऐं मादनियात जा वसीला आहिनि उहे मर्कज़ जे हवाले कया वञनि। इहो नओं सूबे जो जेको पूरो राग आहे बुनियादी तौर ते मौत ॾेखारे बुखार ते राज़ी करणु आहे। इन साज़िश खे बि असां सम्झूं था ऐं इन्हनि टिनी शयुनि खे असां रद्द करण लाइ जदोजहद जो आगाज़ कयो आहे। ऐं नेक्स्ट असांजो मुख़्तलिफ़ सिंध जे ॿियनि डिवीज़न्स में एहतजाजी रैलियूं ऐं एहतजाजी कैंपूं हूंदियूं ऐं जेसि ताईं सिंध जूं ज़मीनूं 1000 एकड़ ज़मीन जेका निगरां हुकूमत खां वठी पीपल्स पार्टी सरकार ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव अस्करी इदारनि जी निजी कंपनियुनि खे जेका ॾिनी आहे उन जूं जेसि ताईं लीज़ूं रद्द कोन थियूं थियनि तेसि ताईं जदोजहद जारी रहंदी। तव्हां सभिनी जी महिरबानी। जीए सिंध, जीए पोरियत तमामु।